कराची जी सिंधी वसंदी सचल ॻोठ में हफ़्तेवार बचत बाज़ार लॻाइण जी शुरूआत कई वई आहे। इलाइक़े वासियुनि पारां लॻायल पंहिंजी मदद पाण तहत बचत बाज़ार बाबति पेश आहे मुश्ताक सरकीअ जी हीअ रिपोर्ट। मुल्क में वधंदड़ महांगाई हर शहरी के सख्त परेशान करे छॾियो आहे। महांगाई जे हिन दौर में हर शख़्स आम वापे जूं शयूं उन्हनि हंधनि तां ख़रीद करण जी ख़्वाहिश रखंदो आहे जितां उहे शयूं सस्ते अघ ते दस्तियाब हुजनि। कराची में सवें बचत बाज़ारूं शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में रोज़ाने लॻायूं वेंदियूं आहिनि। उन्हनि बचत बाज़ारुनि में शहरी वॾे अंग में अची ख़रीदारी कनि था। सिंधी वसंदी सचल ॻोठ में भी पहिरियों भेरो सूमर बचत बाज़ार जो इफ़्तिताह कयो वियो। बाज़ार जो इफ़्तिताह PTV नेशनल जे GM एजाज़ ओकेली कयो, जॾहिं त क़ौम परस्त अॻुवाननि समेत आम शहरनि पिणु उन तक़रीब में वॾे अंग में शिरकत कई। एजाज़ ओकेली सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त उन क़िस्म जी बाज़ारुनि सां इलाइक़े वासियुनि जूं मुश्किलातूं घटि थींदियूं। ऐं सम्झां थो त हीउ जेको ग़ुलाम हुसैन ख़्वाजा साहिब इहो कमु शुरू कयो आहे, इहो असांजे ॿियनि सिंधी वसंदी रोज़नि खे बि करणु घुरिजे। ऐं हिन मां काफ़ी फ़ाइदो आहे। लाज़मन हिकु फ़ाइदो न, ॿ टे फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो त माण्हुनि खे पंहिंजे घर जे वेझो हर शइ मुयसरु थींदी ऐं सस्ती मिलंदी। अॼुकल्ह हूअं ई महांगाई जो दौरु आहे। महांगाई करे माण्हू ॾाढा परेशान पिया थियनि त जेकॾहिं बचत बाज़ार में जेकॾहिं कुझु क़ीमत घटि ते शइ मिले थी त यकीनन माण्हू ईंदा, ख़ुशी सां वठंदा ऐं अहिड़ियूं शयूं जारी रहणु घुरिजनि। सचल ॻोठ में लॻंदड़ बचत बाज़ार में न सिर्फ़ मर्द ख़रीदारी लाइ अचनि था, पर औरतुनि जो पिणु वॾो अंग ख़रीदारी में मसरूफ़ नज़र अचे थो। बचत बाज़ार में ख़रीदारी कंदड़ माण्हुनि जो चवणु आहे त उन्हनि खे तमामु घणी ख़ुशी थी आहे जो उन्हनि जे इलाइक़े में उन क़िस्म जूं बाज़ारूं लॻनि थियूं। पाड़े में वॾी सहूलियत आहे, जेको आहे सो बाज़ार लॻे थी, मचे थी, माना जेको आहे वेझो बि आहे, ॿार बच्चो अची सघे थो, मर्द माण्हू न आहे त बि अची सघे थो। सहूलियत आहे हर शइ जी, भाॼी दाॼी साईं उन हिसाब सां इहा सस्ती आहे ग़रीबनि जे लाइ। सचल ॻोठ में लॻी आहे त माना वेझो लॻी आहे, असांखे ॼण वॾी सहूलियत लॻी आहे, तमामु सुठी शइ थी आहे। हा, ॿिए हंधि लालू खेत वेंदा हुआसीं, इहो अॻियां आचर बाज़ार लॻंदी होॾे वेंदा हुआसीं, त इहा सहूलियत आहे, टाइम बचे थो, किरायो ॿाहिरों खां बचे थो, इहा सहूलियत आहे। सचल ॻोठ में लॻंदड़ बचत बाज़ार सां न सिर्फ़ सचल ॻोठ वासियुनि खे फ़ाइदो थी रहियो आहे, पर उन जे भर वारनि इलाइक़नि जे ॻोठनि जा माण्हू बि ख़रीदारी लाइ शहर जे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वञण बदिरां सचल ॻोठ अचण खे तरजीह ॾियनि था। कराची जी सिंधी वसंदी सचल ॻोठ में लॻंदड़ अहिड़ियुनि बचत बाज़ारुनि सां जिते हितां जे रहवासियुनि खे समूरियूं शयूं हिकु हंधि मिलनि थियूं, उते वरी उहे शयूं निस्बतनि ॿियनि मार्केटनि जे सस्ते अघनि ते बि फ़राहम कयूं वञनि थियूं। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त कराची जे ॿियनि सिंधी इलाइक़नि में बि उन क़िस्म जूं बाज़ारूं लॻाए उतां जे माण्हुनि खे बि रिलीफ फ़राहम कयो वञे। कैमरामैन बिलावल चांडियो सां गॾु मुश्ताक सरकी, सिंध TV न्यूज़, कराची।